अस्सलाम वालेकुम दोस्तों, सुबुह जो टाइम आहे तक़रीबन 11:20 थिया आहिनि ऐं असां हीअ राति जो गाॾी वरितीसीं। हींअर हिनखे वञूं था इंटर क्लीन कराइणु, मतिलबु साफ़ु सुथिरो कराइणु ऐं आइलियूं वाइलियूं नयूं चेंज थींदियूं। बेसिकली गाॾी ॾाढी भली आहे, साफ़ु सुथरी आहे, पूरी गाॾी कंप्लीट जेन्युइन आहे, पर थोरी माना उहा जंहिं वटि हूंदी न हीअ गाॾी, उहो साफ़ु सुथिरो पाण बि कोन हूंदो, मूंखे ईअं थो लॻे। छो जो गाॾी जी हुन हालत अहिड़ी कई आहे, कारपेट वारपेट मेरा, आइलियूं चेंज कोन कयूं अथई। इन जे करे हींअर अॼु हिन जूं सभु आइलियूं चेंज कंदासीं ऐं हिन जी सर्विस कराईंदासीं ऐं सर्विस न इंटर क्लीन कराईंदासीं ऐं पोइ हुनखे रबिंग पॉलिश कराईंदासीं पाण। त हलूं था पाण पहिरियों इंटर क्लीन वारे ते। दोस्तों हीउ ख़तमु लॻो पियो आहे, ॾिसो था बिल्कुलु ख़तमु लॻो पियो आहे, हे बि नओं पवंदो। हे ॾिसो था अंदरों जेका ॾियारी हूंदी आहे एयर क्लीनर, हे ख़तमु आहे ऐं हे हिनजी पंहिंजी कोन्हे, असां हिनखे पंहिंजी विझंदासीं। हे न पंहिंजी न आहे, हाणे नई विझंदो। दोस्तों हे ॾिसो, हे नई पियस, हे बि नई पियस ॾियारी बि, एयर क्लीनर बि। दोस्तों ऑयल जेको असां विझराईंदासीं उहो विझराईंदासीं शेल जो, छो जो हीअ बहितरीनु ऑयल आहे। ज़िक, शेल ऐं पीएसओ इहे टे भला आहिनि, पर सभिनी खां भलो जेको आहे उहो हे शेल जो आहे। हे आहे 4850 जो, 1336 रुपया हिन ऑइलनि जो बिल आहे। सभु ऑयल चेंज कराए छॾी आहे। हींअर असीं वञूं पिया वरी इंटर क्लीन वारे ॾे। तो हींअर असीं गाॾी जी इंटर क्लीन करायूं पिया, सर्विस ते अची विया आहियूं। हे सर्विस सेंटर आहे ऐं मुंहिंजा पुराणा ॼाण सुञातल आहिनि, मतिलबु अंदरों गाॾी बाक़ाइदा सही आहे, सामान वामान कंप्लीट अथसि, पर गाॾी जी बसि ॿाहिरां कंडीशन सही न आहे, उहा गाॾी सही आहे। सो हिते हे आहे, हे सॼो सामान कढंदसि ऐं सॼी गाॾी जा गता वता दरवाज़ा सभु कढंदा, सीटूं वग़ैरह सभु कढंदा ऐं हिनखे इंटर क्लीन कंदा। दोस्तों हीअ ॾिसो, हीअ जिते गियर लॻंदो आहे उहो गियर बॉक्स आहे, मतिलबु हिन गाॾी सॼी खे अंदरों खोलियो थो, मां तव्हांखे ॾेखारियां थो। हे डिगी जो ऐं हे अंदरि मां तव्हांखे ॾेखारियां थो। हे ॾिसो, हे सॼो फर्श वर्श कॉलिन वालिन सॼो कढी साफ़ु करे धोई पोइ विधा अथऊं। हे गता वता सभु कढिया अथऊं, माना इंटर क्लीन चइबो हिनखे। त गाॾी सॼी अंदरां बिल्कुलु साफ़ु सुथरी गंजी करे पोइ ॿाहिरि कढंदा आहिनि ऐं अंदरि सर्विस कढंदा आहिनि। कालीन बि कढंदा आहिनि, सीटूं बि कढंदा आहिनि, इवन माना इहे जेके गता लॻल आहिनि, हे ॾिसो, हे बि कढंदा आहिनि। हे ॾिसो, हे पिलरनि जा जेके गता आहिनि, हे सॼो सामान ॿाहिरि कढंदा आहिनि ऐं बाक़ाइदा सर्फ सां हिनखे धोईंदा आहिनि गाॾी खे। इनखे चइबो आहे इंटर क्लीन। दोस्तों हीअ सिटी आहे 2014 जो मॉडल, ॿाहिरां पूरी कंप्लीट जेन्युइन आहे। मिनसा खे पसंदि आहे। मिनसा इहा पसंदि अथई गाॾी वे? हा हले, हिन नालो ॿुधाए छा आहे? हा तोखे न आहे ख़बर? अच्छा, मिनसा जो तोतो ओए वेठो आहे। अरे मिनसा केरु आहे? अरे मिनसा जी फ्रेंड सॼी थी, मिनसा जी फ्रेंड, इहा मिनसा जी दोस्त आहे। छा थी चए? तोते खे मारींदी आहे? न मारींदी, तोते खे न मारींदी। अरे चूड़ी ॾेखार, चूड़ी ॾेखार, चूड़ी। दोस्तों हे मिनसा जी जेका दादी अम्मा आहे, मिनसा जी दादी अम्मा, उन मिनसा खे ॾिनियूं, पर थोरी वॾियूं आहिनि, हा न? अंगूठी बि ॾिनी अथई? अच्छा, पोइ दादी खे थैंक यू कयो अथई? थैंक यू दादी। ॾेखार न चूड़ी ॾेखार। अरे वाह, ये गोल्ड जून छा? जी गोल्ड जून। अच्छा जी। ऐं तुंहिंजी दोस्त जो घर किथे आहे? मुमताज। हा मुमताज जो उते उते मुमताज नीचे जेको फ्लैट आहे न, मुंहिंजे ऊपर वो बि न, मुंहिंजे ऊपर तो वो सेकंड फ्लोर ते। हां जेको पिंक कलर जो बॉल ना पुट्टे पे आ मुमताज। अच्छा, पिंक कलर जो बॉल पे उते इहो घर आहे। ओके दोस्तों, अॼु असां आइस्क्रीम खाइण आया आहियूं। ईमान मूंसां गॾु आहे ऐं मिनसा बि मूंसां गॾु आहे। मिनसा कहिड़ी खाईंदी? मां चॉकलेट फ्लेवर खाईंदी। चॉकलेट फ्लेवर। ऐं ईमान? मां बि चॉकलेट फ्लेवर। ऐं मां कंदुमि कुल्फी फालूदा। दोस्तों हे ॾिसो, मिनसा कीअं थी खाए, ईअं त न खाइबो आहे, चमच सां खाइबो आहे, चमच सां खाइबो आहे। ऐं हे आइस्क्रीम फालूदा आहिनि। ईमान खे बि वणनि था, ॾिसूं केतिरो था खाइनि। ॿई ॿिन्ही जी रेस आहे, 1 2 3 रेस आहे, 1 2 3। ॾिसूं केरु थो जल्दी खाए, ईमान या मिनसा? ईमान खाई वठे। ईमान खाई वठे। दोस्तों रोज़े खां पोइ असांखे हीअ
कुल्फी फालूदा नसीब थी आहे ऐं कुल्फी फालूदा खाइण खां पोइ वरी असां वेंदासीं मिनसा खे कुझु चए थी त लटा वठी ॾे शर्टूं वठी ॾे पोइ मिनसा खे वरी असां शर्टूं था वठी ॾियूं। दोस्तो हींअर वरी असीं वञूं पिया गोलगप्पा बि हिते वाह मिलंदा आहिनि। गोलगप्पा ऐं चाट फर्स्ट क्लास हूंदी आहे। बर्गर। गाॾी असांजी किथे बीठी आहे? गाॾी असांजी हीअ बीठी आहे। हलूं भाउ? हलो हलो हलो। दोस्तों हिते मिनसा जा लटा त न मिलिया। चवनि पिया त नंढनि ॿारनि जा न आहिनि ऐं वॾी मतिलबु लेडीज़ जा कपिड़ा आहिनि। सो असां वापसि आया आहियूं। असलम भुट्टो खे असां पंहिंजी टीवी ते था ॾिसूं। वाह जी टिकटॉक ठाही अथई ऐं हे बेसिकली मुंहिंजी वीडियो मेकिंग आहे जेका असां टीवी ते हलाई आहे। अरे पंहिंजे चुचू खे कुझु खारायो थी? ॾिसूं कढेसि त सही। हलिया ॾिसूं। हलिया 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 अचु अचु ॾिसूंसि। चुचू मानी खाधी अथई? हाँ चुचू मानी खाधी आहे? मानी खाधी अथई? मिनसा छा खाधो आहे न? सेरेलेक। ॿियो कुझु बि त खाराएसि मां। मथे तो चढ़े। मथे चढ़ी वियो। दोस्तों हे मिनसा वटि वेंदो आहे त वरी पोइ मूं ॾे उॾंदो ईंदो आहे। अचु हलिया 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 चुचू। मां पाण ईंदो न। तंग न करेसि। तंग कंदी पोइ न ईंदो। पुछूंसि था। मुॾे अचियो मुॾे अचियो त ॾिसां। हलिया हलिया चुचू हलिया 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 हलिया। चुचू पंहिंजे पिंजरे ॾे उॾी वियो। काॾे उॾी वियो? पिंजरे ॾे उॾी वियो। दोस्तों फाइनली घर में अॼु बाक़ाइदा सिंधी तरीक़े जो पुलाउ पचियलु आहे ऐं रायतो बि आहे सलाद बि आहे बाक़ाइदा। मिनसा खे बि इलाही बुख लॻी आहे। साहिल खे बि बुख लॻी आहे। ईमान खे बि बुख लॻी आहे। अच्छा मिठो खाइण खां पोइ अञा वधीक बुख थी लॻे। मतिलबु आइस्क्रीम खां पोइ इलाही बुख लॻी। वाह वाह अॼु त मज़ो थी वियो। दोस्तो हीउ मुंहिंजो दोस्त आहे नवीद कुरैशी। हुनजे घरां आयो आहे मतिलबु अफ़तारी महिल आयो। मां वरी फ्रिज में रखी छॾिया। सो दिलि चए थी त हिन महिल खाइजे। हिन में मिठो बि आहे कस्टर्ड बि आहे ऐं दही बड़ा बि आहिनि। हिननि जी बि दिलि चए थी बि था खाओ खाओ तव्हां बि खाओ। हलो ठीकु आहे। सो मज़ो अची वियो ॾाढो। हे ॾिसो हे कस्टर्ड बि अथसि दही बड़ा बि आहिनि। दोस्तो जेकॾहिं ब्लॉग पसंदि आयो हुजे त लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। इलाही माण्हू मां ॾिठा आहिनि असांजा बल्कि मूंखां बि वात मूंखे कॾहिं निकिरी वेंदो आहे सब्सक्राइब। बेसिकली सब्सक्राइब आहे। सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं इलाही माण्हुनि खे इहा बि ख़बर हूंदी आहे सब्सक्राइब आहे किथे। त दोस्तो मोबाइल तव्हांजे हथ में आहे उनजे हेठां जेको रेड कलर में सब्सक्राइब लिखियलु आहे उनखे हिकु दफ़ो आङुर सां क्लिक कंदव त ग्रे कलर जो थी वेंदो। सुरमई कलर जो थी वेंदो। मतिलबु पोइ असांजी वीडियो तव्हां ताईं पहुची वेंदी। ठीकु आहे। तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। वरी नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह मिलंदासीं। मिनसा छा थी हलाए? गाॾी? अरे इहा फर्श ते हलाई बि रोड ते। कूड़ी गाॾी इन ते हलंदी आहे?